नाज़िन लाड़काणे में करबला के शहीदन के भेटा पेश करण लाइ आज़ादारी ऐं मजलिसनि जो सिलसिलो जारी आहे। इन हवाले सां पेश आहे लाड़काणे मां धरती टीवी जे ब्यूरो चीफ मुनवर रिंची हीअ रिपोर्ट। करबला जे शहीदन की याद में लाड़काणे में भी आज़ादारी ऐं मजलिसनि जो सिलसिलो जारी आहे। लाड़काणे में 9 ऐं 10 मुहर्रमुल हराम ते 179 मातमी जुलूस बरामद थींदा आहिनि, जेकी मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदा पाकिस्तानी चौक वटि नहर थींदा आहिनि ऐं पोइ शामी ग़रीबां थींदी आहे ऐं आज़ादारनि पारां ज़ंजीरुनि ऐं चाकुनि जो मातम कयो वेंदो आहे। शहर जे मरकज़ी इमाम बारगाहुनि खिची इमाम बारगाह, जाड़ल शाह इमाम बारगाह ऐं जाफ़री इमाम बारगाहुनि में मजलिसूं बर्पा थी रहियूं आहिनि। घोट क़ासिम जी मेहंदी ऐं असगर जा झूला कढिया वेंदा आहिनि। अलमनि खे सिंगारे इमाम बारगाहुनि तोड़े घरनि ते निशान कया वेंदा आहिनि। लाड़काणे में मोमिननि पारां शहर जे मुखिया रस्तनि जनाबाग चौक, लाहौरी मोहल्ला, बाकराणी रोड, मच्छी मार्केट ऐं ॿियनि इलाइक़नि वटि सबीलूं क़ाइमु करे करबला जे प्यासनि जी यादि ताज़ी कई वेंदी आहे। लाड़काणे में सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। 3300 पुलिस जा जवान मुक़ररु कया विया आहिनि। मातमी जुलूसनि जे रस्तनि ते गाॾियुनि जी अच वञ खे रोकण लाइ खारदार तारूं लॻाए ट्रैफ़िक लाइ बंदि कयो वियो आहे। लाड़काणे में मोमिननि पारां सीनाज़नी करे करबला जे शहीदनि खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी आहे। सिंध सारीअ जे मथां आहे करम गाज़ीअ जो, छो त घर घर ते लॻल आहे अलम गाज़ीअ जो। कैमरामैन मुश्ताक अहमद खोड़ो सां गॾु मुनवर रिंद, धरती न्यूज़, लाड़काणो।